नाज़रीन हेडलाइन सां ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। ख़ैरपुर मां ॿिनि नारियुनि खे मुबैना तौरु विकिरो करे पोढ़नि सां परणाइण जो इंकशाफ थियो आहे। अपडेट कनालू ब्रेकिंग न्यूज़ है। खैरपुर में बिन नौजवान भेनरुनि खे मुबैना विकिरो करे पोढ़नि सां परणाइण जो इंकशाफ थियो आहे। वालिद हाजन लाशारी पैसनि एवज़ विकिरो करे पोढ़नि सां परणाइण चाहे थो, इहो चवणु आहे मुर्क लाशारी जो। मांखे अपडेट कंदालू अहम ख़बर है। खैरपुर में बिन नौजवान भेनरुनि खे मुबैना विकिरो करे पोढ़नि सां परणाइण जी कोशिश जो इंकशाफ थियो आहे। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। ख़ैरपुर मां जिते ॿिनि नारियुनि खे मुबैना तौरु विकिरो करे पोढ़नि सां परणाइण जी कोशिश जो इंकशाफ थियो आहे। इन बार सां तफ़सील मालूम कंदासीं। शकील जावरी असां सां लाइन ते मौजूद आहे। शकील, कहिड़ा तफ़सील आहिनि, छा चवणु आहे नारियुनि जो? जी बिल्कुल, ये खैरपुर में जो है ॿिनि नारियुनि खे मुबैना तौरु पोढ़नि सां ज़बरदस्ती परणाइण जी कोशिश जो इंकशाफ थियो आहे। उन हवाले सां खैरपुर जो घुरगड़ी वारो इलाइक़ो आहे, जितां जूं ॿ रहवासी भेनरूं आहिनि, मुल्क लाशारी ऐं समीना लाशारी। उन्हनि शासन वटि पहुची इल्ज़ाम लॻायो आहे त हिननि जे वालिद लालच में अची खेनि जेको आहे पोढ़नि सां परणाइण चाहे पियो, जंहिं बाद हू जेको आहे घरां निकिरी हुननि पंहिंजे हिकु ॼाणण वारे जी जेको आहे घर में पनाह वरिती आहे। उन हवाले सां मुल्क लाशारी जो चवणु आहे त हिन निकाह पिणु जेको आहे कयो आहे, जॾहिं त हिन जो वधीक चवणु हो त संदन पीउ जेको आहे पुलिस सां गॾिजी हिननि खे खंभण जी कोशिश कई। हिननि जेको आहे ख़दशो ज़ाहिर कयो आहे त खेनि तहफ़ुज़ फराहम न कयो वियो त हू क़त्ल बि थी सघनि थियूं। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।